डिप्लो भरसा मकामी वडेरे ते केस दाख़िल कराईंदड़ ॻोठाणी ऐं संदसि माइट मथां मुखालिफ़नि जो इंसानियत सोज़ तशद्दुद मुछूं अखियुनि जा भिरूं ऐं अधु मथो कूड़े तब्दीली करण वारे वाक़े जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मुतासिर धुर पारां प्रेस क्लब डिप्लो आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुतासिरनि जो चवणो त डिप्लो पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे उन्हनि जी हयातनि खे ख़तरो आहे। संदनि चवणो त जवाबदारनि खे बासरनि जी पुठ भराई हासिल आहे। पुलिस केस दाख़िल करण जा ख़ाली दिलासा पई ॾे। हुन चयो त उन्हनि सां इंसाफ़ न थियो त एहतिजाज तौरु पाण खे बचनि समेत साड़े छॾींदा। डिप्लो भरसां ॻोठ कड़कासर में जवाबदारनि मुबैना हमलो करे पुरित ॻोठाणनि गुल मोहम्मद हालो ऐं मलूक हालो ते इंसानियत सोज़ तशद्दुद कयो, खेनि तज़ीले जो निशानो बणायो हो। इतला बाद निशानो बणियल ॻोठाणे खे डिप्लो तालुके अस्पताल आंदो वियो। तशद्दुद ऐं तज़ीले जो निशानो बणियल ॻोठाणे गुल मोहम्मद कुझु ॾींहं अॻु मक़ामी बासर ॾातर ॾिनो हालो ख़िलाफ़ डिप्लो थाणे ते केस दाख़िल करायो हो, जंहिंमें जवाबदार गिरफ़्तार आहे। जवाबदारी गिरफ़्तारी ख़िलाफ़ अरबाब ग्रुप डिप्लो पारां वॾो एहतिजाज पिणु कयो वियो ऐं अॻूणे वॾे वज़ीर अरबाब गुलाम रहीम ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस पिणु कई हुई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk